ममड़ियूं की मेसड़ियूं थी वेठियूं आहिनि ॼण वॾियूं की मासूमड़ियूं आहिनि। ख़बर आहे तव्हांजे अरकाननि जी मूंखे तव्हांजे करे हाशिम ॻोठ छॾे हलियो वियो आहे। ख़ुदा को अव्हां जी पाड़ पटे न को पंहिंजो थियूं घर वसायो न को मुंहिंजो घर आबाद थियण ॾियो। मां त अची अव्हां मुमड़ियुनि मां फाथी आहियां। ज़रीना करे त करे छा? बस कर चाची, तुझी न बड़बड़ असां त जीवन आराम करे छॾियो आहे। दिल ते चए थी तो अॼु जो अॼु टिन कपड़न में तव्हांखे घर मां कढी छॾियां, पर मोजी हिन घर में हले ई कान थी। ज़रीना करे त करे छा? तव्हांजे करे मुंहिंजो मुड़ुस हाशिम ही घर छॾे हलियो वियो आहे। इन करे तव्हांखे बि हिन घर में रहण कोन ॾींदसि। मां चवां थी निकिरो हिन घर मां, निकिरो न त छा कंदी? ही घर तुझे पी तोखे नाज में नाहे ॾिनो। ही घर असांजे पी जो आहे। वॾी आई आहे असांखे घर मां कढण वारी। खबरदार वॾी ममड़ी, मुंहिंजे पी जो नालो न वठ, न त मूंखां वधीक बुछड़ो ॿियो केर बि कोन अथई। इहा त मूंखे चङी तरह ख़बर आहे त तूं पहिरें नंबर जी बुछड़ी औरत आहीं। शर्म नथो अचई तूं मूंखे गारियो थी नी? बी मां तोखे ॾिसां थी। हा तूं ॾिसी थी मूंखे, असांजा हथ ई भले। पी त अॼु मां तोखे ॿुधायां थी त ज़रीना आहे छा। रवाजा ज़रीना जो मुंहिंजे थियरनि ते हथ खयो अथई। संभाल पंहिंजी धीअरनि खे, अदब हया ई कोन अथनि। छोरियुनि खे इश्क छितो करे छॾियो आहे। ज़बान खे लगाम न ज़रीना। हल चा हल। हाणे शम जी हयाती ख़तरे खां ॿाहिरि आहे। काफ़ी मुश्किल ऑपरेशन हो, पर अल्लाह साईं असांखे उन में कामयाबी ॾिनी आहे। डॉक्टर साहब, छा मां पंहिंजे भाउ शमू सां मिली सघां थी? शमूअ खे अञा होश न आयो, तव्हां हुनखे परे खां ॾिसी सघो था, बाक़ी तव्हां हुन सां मिली नथा सघो। ठीकु आहे डॉक्टर साहब, बस मूंखे परे खां ॾिसण जी इजाज़त ॾियो। ठीकु आहे, तव्हां परे खां शमूअ खे ॾिसी सघो था। महिरबानी डॉक्टर। खबर आ हाशिम खां सवाइ ॿिए कंहिं में एतिरो जेको शमूअ सां तूं बि ॿुधी सघे। रईस, अमां माज़ूर थी आयो, हाणे शमूअ जो प्लान केरु कंदो? अशका, माज़ूरी मुंहिंजी मजबूरी न आहे। मां शमूअ जो अहिड़ो प्लान कंदुसि मुंहिंजी सॼी दुनिया दंग रहिजी वेंदी। हाशिम खे लामारो ई हिकिड़ो ख़तम। रईस, असां बि वांदायूं, असांखे कम सां लायो। अड़े अव्हां ॿिन्ही में त लोले जो लूण ई कोन्हे, तव्हां वरी कहिड़ो कमु कंदो? रईस, असीं जासूसी कंदासीं। सरदार शाह ज़मानी ॻोठ वञी अव्हां लाइ जासूसी कंदासीं। हा, इहो कमु तव्हां करे सघो था। इहो रुलण ऐं पिलण वारो कमु
तव्हां ॿई आसानीअ सां करे वेंदव। त पोइ रईस कुझु ख़र्ची ॾियो, असीं पंहिंजे कम सां लॻी वञूं। हा, मां मूंखे चई चई थो छॾियां त तव्हांखे ख़र्च पाणी ॾींदो। ऐं सुभाणे खां तव्हांजी इहा ड्यूटी आहे त शाह ज़मान जे ॻोठ में वञी जांच पीच कयो। ठीकु आहे रईस, पोइ असां हलूं था। अचु दादरा, हाणे रईस जो क़ीमती वक़्तु ख़राबु न कर। अचु त हलूं। बाद खान मूं जाइ वारदात जो मुआइनो कयो आहे। 20 सालनि जो तजुर्बो अथमि। सिपाहीअ मंझां इंस्पेक्टर। मां खाट ॾिसी चोर सुञाणे वेंदो आहियां, लाश ॾिसी कातुल सुञाणे वेंदो आहियां, ऐं जाइ वारदात ॾिसी हमलेआवर सुञाणे वेंदो आहियां। सूबेदार, ये पंहिंजा तजुर्बा पाण वठो, जीअं मां चवां थो उहे कर। हिन लिफ़ाफ़े में केतिरी रक़म आहे? एतिरी ॼाण त रखो। बादशाह माण्हू आहियां रईस बहादुर खान। इहो तजुर्बो त नौकरी जे पहिरें साल में ई करे वियो हुउसि। त पोइ ॿुध सूबेदार, शमू ते हमिलो करण वारा 4 खोर हुया ऐं जंहिंजे मुंहं ते बुट ॿधल। उन्हनि शमू ऐं जानूअ खां घुर कई। शमू फॾाई मुड़ुसु हुयो, उन मज़म्मत कई। फौरन सां शमूअ जो झेड़ो थी पियो ऐं उन झेड़े में हिकु हमरा जी बुट लही हुई, जंहिंखे जानू सुञाणे वरितो, जेको जमाल। हाणे तूं वधीक अहिड़ो केस ठाहे जो जमाल सुख थी वञे। हा, फिक्र ई न करियो। जमाल ते केस अहिड़ो ठाहे थो हणा जो उन केस जो वज़न तव्हांजे लिफ़ाफ़े जे। समझदार आहीं सूबेदार। रईस, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। आख़िर जमाल सां तव्हांजी दुश्मनी आहे कहिड़ी? सूबेदार, जेतिरो समझदार आहीं ओतिरो ई खोड़ अथई। वधीक समझदार थियण जी कोशिश न कर। ठीकु आहे रईस, असांखे त अंबनि सां मतिलबु आहे, वड़नि सां सॼो छा। ठीकु आहे सूबेदार, मां हाणे हलां। न रईस बहादुर खान, ईअं कीअं थींदो? मां तव्हांखे छॾ। राजा खुदा बख्श, खुश त आहीं न? बाबा अल्लाह जा एहसान आहिनि। वॾी बीमारी खां मौला पनाह ॾिनी आहे। बाक़ी इन उमिरि में इहो खंघि खुरको त हले थो। भाउ खुदा बख़्शे, कर ख़बर अॼु कीअं वॾा पिया कया अथई। भलिया खाना, ज़िंदगी बाक़ी अलाए केतिरा ॾींहं आहे। सोचां थो जमाल जे मुंहं ते मोड़ ॾिसां। अदा खुदा बख़्शे, मूं पंहिंजी न्याणी जमाल जे नाले करे छॾी आहे। इहा तव्हांजी अमानत आहे। जॾहिं दिलि चवे तॾहिं पहुची विझी हलिया वञिजो। राजा खुदा बख्श, तोखे तकड़ छो आहे? तो त पाण वाइदो कयो त तकड़ कोन कंदुसि। पुट हाशिम, मां शादीअ जी तकड़ कोन थो कयां। बसि चवां थो त मंगणे जी रस्म थी वञे, जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त। हाशिम, जॾहिं न्याणी ॾेई छॾीसीं त ॾेई छॾीसीं। जॾहिं अलाह बाज कई त ॿिए जो बि नसीब ठही पवंदो। ठीकु आहे अदा वॾा, जेका तव्हांजी मर्ज़ी। अदा खुदा बख़्शे, असांखे इन ॻाल्हि ते बि एतिराज़ न आहे। त पोइ अदा नेक कम में देरि कहिड़ी? बसि ॾींहं ॿिनि में इहो कमु करे छॾियूं। राजा खुदा बख्श, त पोइ ईंदड़ जुमे ते छोकिरी जे मथां भली पोती विझी वञिजो। ठीकु आहे हाशिम, जुमो बि ॼाण आयो। अदा पलिया, तोखे त एतिराज़ न अथई? न न, हाशिम जी ज़ुबान मुंहिंजी ज़ुबान साॻी आहे। त पोइ ठीकु आहे, जुमे जी तारीख़ पक्की सम्झा न? हा दा, बिल्कुलु पक्की सम्झ। महिरबानी। रईस, जेको बि हरबो थी सघे उहो लॻाए। जेतिरो बि पैसो ख़र्च थिए उहो बि लॻाए, पर मुंहिंजे शमू भाउ खे कुझु न थियणु घुरिजे।
जेकॾहिं हिनखे कुझु थियो त मां जी कान सघंदसि ऐं पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। जरी पैसनि में मां को शमूअ खे छॾींदुसि छा? पूरो बैंक बैलेंस शमूअ तां कुर्बान करे छॾींदुसि। भला का ख़बर पई त शमू ते कंहिं हमलो कयो ऐं छो कयऊं? अञा पूरी पक न पई आहे। के चवनि था त धाड़ेला हुआ, फुरलुट जे बहाने सां आया हुआ ऐं शमूअ जे मज़ाहिमत जे करे हुननि शमूअ ते हमलो करे ॾिनो। पर जेका ॻाल्हि जे ज़हन में अचे थी त उहे माण्हू शाह ज़मान जा ई हुआ। रईस, मूंखे लॻे थो त तव्हां इहो कमु बहादुर न कयो। शमशाद बेगम तूं कीअं थी चवीं? तोखे ख़बर बि आहे त बहादुर ख़ान मुंहिंजो पुटु आहे। सब ख़बर अथमि दरिया ख़ान त अॼुकल्ह अव्हां पीउ पुटनि जे विच में कहिड़ियूं कचहरियूं पयूं थियनि। शमशाद बेगम तूं पंहिंजी सोच दुरुस्त रख। तॾहिं तो सां लामारो ई हिकिड़ो ख़तम। रईस दरिया ख़ान, सरदार जा माण्हू जॾहिं तव्हां सां विढ़िया आहिनि न, खुलम खुला विढ़िया आहिनि, पुट वधी त कोन आया आहिनि। त पोइ उहे हरूब थी सघनि था ऐं तूं हरूब बहादुर ख़ान ते शक छो थी करी? दरिया ख़ान, उहे माण्हू त किराए जा कातिल बि थी सघनि था। कंहिं में बि एतिरो दम नाहे जो रईस दरिया ख़ान जे साले खां फुर करे। दरिया ख़ान शमू फुर करण वारो माण्हू आहे, फुर जचण वारो नाहे। बहरहाल शमशाद बेगम ही है, शक आहे। खैर पुलिस भी जांच करे पई, हेठि त हकीकत साम्हूं अची वेंदी। बस तूं रुगो दुआ कर त अल्लाह साईं शमूअ खे ज़िंदगी बख़्शे ॾिए। हाँ दरिया ख़ान, सुभाणे मां क़ुरान खानी ज़रूर कराईंदसि। ठीकु आहे, तूं हाणे हीअं कर, गुलाबीअ खे चओ त मुंहिंजे लाइ कोप चांहि जो। मां पाण ठाहे थी अचां। माशाल्लाह, नजर न लगे मुझी प्यारी भेण के। अज त सफ़ा कोई थी अदा जमाल ॾिसंदो न त मुझी सोणी भेण ता घोर थी वेंदो। ॾिस आलिया, मूंखे तंग न कर। दिल में खुशी ऐं ॿाहिरां नखरो। आलिया, ससी के तैयार करे छॾी। चाची खुदा बख्शवारा जान मंगणे जे लाइ अची विया। अदी ॾिस त ससी कीअं थी लगे? माशाअल्लाह, चंद्र खे पई शर्माए। अदी चंड त अञा आयो ई नहीं। अदी ससी जो चंड त जमाल आहे।
इहो चंड न मुंहिंजी भेण जे अॻियां धुंधलो लॻंदो। असुल चंड त मुंहिंजी ससी आहे। अदी ससी चए थी त मां झूमर हणा। हा अलिया, सालनि खां पोइ असांजे अंगण ते ख़ुशियूं आयूं आहिनि। झूमर त असां सभई हणंदासीं। अदी मासी बसरा ऐं ॿियूं ॻोठ जूं मायूं वञण जो सामान खणियो पियो अचनि। छोकरियों हाणे बस करियो, छॾियो नाच गाने खे। हाणे वना जूं रस्मूं हली कयो। हाय चाई थी चाहे भई अमड़े अमड़े बसरा का कचे हुजे जा बकी मुंजा फकीर फिरदा था पर जाई अज त मुंजा फकीर मोकल पे सता बहा